अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहु नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत है प्यार सा सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज 25 जनवरी 2023 बगदादी जे इलाके घोटकी जे जिले के अंदर बिरादर मुकर्रम फ़कीर अमानुल्लाह कोलाची साहब जे हुक्म जी तामील कंदे तमाम दोस्तन जी रब साईं ज़ियारत नसीब फरमाए ऐं उन जे फर्जंद गुल हसन साहब कोलाची जे इसरार ते बार बार उन जे चवण ते रब साईं तव्हां जी ज़ियारत जो मौक़ो नसीब फरमायो आ। मां दुआ थो कयां अल्लाह मदीने वारे साईं सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। चूंकि रजबुल मुरज्जब हे रजब जो महीनो मिठे मुहम्मद जे मेराज जो महीनो आ ऐं मां उन पाक मुहम्मद करीम जो मेराज बयान कयां ॿुधंदव। जेके ॿुधन उहे थोरो मिड़े हा न जी वर्दी ॾियनि, जेके ॿुधन भला थोरो वेझा बि सुरी अचनि था त पक पवे त मदीने जे मीर जा दीवान आहिनि। ऐं मेराज जो मौज़ू तमाम लंबो आ, इन जे लाइ कलाकनि जा कलाक खपनि, पर अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट जीअं सीपेक रोड ठारायो आहे न जल्दी में माण्हू तक़रीबन 3:15 मूंखे हिन सीपेक ते मां सखर मां चढ़ियुमि, चईन खां अॻु में हिते पहुची वियुमि। त माना एॾी स्पीड आहे रोड जी ऐं मां बि इंशाअल्लाह मेराज बि ईअं ई सीपेक सां घुमायांव थो। उन पाक मुहम्मद जे मेराज तां सदके वञा, चओ न सुभान अल्लाह। ऐं मेराज सभिनी नबियनि खे थियो आहे, पर धरतीअ ते असांजे पाक मुहम्मद करीम खे मेराज रब अर्श ते करायो आहे, चओ न सुभान अल्लाह। ऐं मदीने जे मीर जे मेराज तां सदके वञा, चओ न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह ढरी आहे यार, उन पाक मुहम्मद जो मेराज खे बयान करण घुरां। मां वेठो ई हाणे तव्हां ई कमज़ोर थी विया हो ऐं मेराज जी ॻाल्हि शुरू कई त मज़ो नथो अचे, लॻे तो पूरा थी विया हो। अब साईं साईं के कुर्सी ते विहारो माशाअल्लाह। साईं हिन ते वेही वेंदो त मां हे ॾियांव मत तकलीफ़ थे। तवज्जो कयो, पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जहिड़े साल में मेराज थियो। हूअं त मां कुछ रफ्तार रोड वारी हलाणे, पर जहाज वारी हलणी पवंदी, छो त पीर साईं पहुता आहिनि, चओ न सुभान अल्लाह। ऐं मां वरी सम्झुमि परे को ॾिठुमि त साईं उबैदुल्लाह आयो आहे ख़ैरपुर वारो, पोइ मां सम्झुमि त कुर्सी साईं खे न मापंदी ॾियणी पवंदी, पोइ ॾिसुमि त न साईं ज़बीउल्लाह आई वेही वेंदो अल्हम्दुलिल्लाह। ऐं तवज्जो कयो, मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो जहिड़े साल में हुजूर खे मेराज थियो, उन साल में मिठे मुहम्मद के दुख भी ॾाढा मिलिया, सदमा भी ॾाढा मिलिया। ऐं ॿुधी छॾियो, दुख सच्चो दोस्त सच्चे दोस्त जा सही न सघंदो, बर्दाश्त करे न सघंदो। अल्लाह से जॾहिं पंहिंजे पाक मुहम्मद अरबी खे दुखन में सदमन में ॾिठो, फरमाए जिब्रील जी रब्बे जलील चई जल्दी कर ज़मीन ते लही वञ, अॼु मुंहिंजे पाक मुहम्मद अरबी खे वठी ज़मीननि जा सैर कराईंदे, बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियनि सां मिलाए मुंहिंजे पाक मुहम्मद खे मथे वठी आ। जी मुंहिंजो दिलबर मां सां मिले त मुंहिंजे दिलबर जा दुख ई हल्का थी वञनि। जो त नबी साईं जी प्यारी घरवारी अम्मा खदीजतुल कुबरा भी दुनिया में वही, त नबी साईं खे इहो भी दुख हो। ऐं नबी साईं खे अम्मा खदीजतुल कुबरा ॾाढी प्यारी ही, छो त दुखन ऐं सुखन जी साथियाणी ही। पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक भेरे घर में वेठा हा, अम्मा आयशा सिद्दीका सां वेठी
एतरे ते कुर्बान वञा हिकड़ी औरत आई मुझे सोने हबीब दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया आयशा दे खबर घर में चाहे जैसे कपड़ा भी मौजूद जेका शय हुई खणी उन औरत के दिनऊ तोहफे में ॾिनऊंसि वनी अञा मुझो सोनो महबूब तो फरमाए नबियन जो नबी इमामुल अंबिया फरमाए तो आयशा ॿियो कुछ भी आहे फरमाए कुर्बान वञा कुछ सामान मौजूद वो भी हुजूर से ॾिनो पाक नबी इमामुल अंबिया वा औरत जॾहिं निकती त नबी से उनके ॾिसन भी पिया रोइन भी पिया हो सोना हबीब तुझे नाले त सदके वञा अम्मा आयशा सिद्दीका सां हैरान थी करे नबी से के चवे थी सोना ई केर औरत आ जेके ॾिसी तव्हां रो भी पिया जेको भी घर में सामान उन्हीं के ॾेई छॾियो पाण फरमाए त आयशा तू नथी सुञाणे हे मोजी खदीजतुल कुबरा जेका मोजी घरवारी ही दुखन सुखन जी साथियाणी ही उन जी सहेली ही एडो नबी साईं सां उन जो प्यार हो तव्हां तो सुखन जी घड़ी में आयो आयो नबी साईं जो दुखन जी साथियाणी ही उहा खदीजतुल कुबरा जॾहिं दुनिया में वई त पाक मुहम्मद के ॾाढो सदमा हो ताइफ के शरीरन बदमाशन लुचन लोफरन जॾहिं नबी से दीन जी दावत खणी विया त ज़ालिमन पत्थरन जा मींहं वसाए हुजूर के जख्मी करे छॾियो ऐं मुझे महबूब मुहम्मद अरबी नबियन के नबी इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया सवा लख नबियन के ताज जिस्म मो खून मुबारक वहे पियो जिब्रील अमीन नबी से जी खिदमत में आयो अर्ज करे तो साईं इन ज़ालिमन दरिंदाना हरकत करे तो मुहम्मद करीम के ईज़ायो आ मुझा सोना महबूब नबी मुझा दिलबर नबी हथड़ा मुबारक तवा खड़ो आमीन माथो क्या रब को मोकल तो वठी अचा ए ताइब जो शहर विच जबलन में हेडो वारे जबल के हेडे छिके हेडो वारे के हेडे छिके ये छड़ो पान में मिलाइन अटो थी विंदा कीमो थी विंदा नालो निशान मिटजी विंदन पान करीमन फरमाए जिब्रील तू मुखे नथो सुञाणे मां नू नजीउल्लाह ना आया मां बियो नबी ना आया मां त मुहम्मदुर रसूलुल्लाह आया मां त पिटण ना आयो आ मां त खैर जो दुआऊं खणी आयो आ हथड़ा मुबारक मथे थी अल्लाहुम्मा हदी कौम इन्नहुम ला यालमून सुभान अल्लाह ढरिया लगे तो तवा जी बैटरी लो थी वई आ कुछ गालाईंदा हलंदो त गाल में मजो ईंदो पर परे परे दोस्त वेठा आहिनि उहे वेठा सुरंदा त मजो ईंदो न त साईं भी चवंदो त बस पूरा आहिनि डिम सेलन ते छा हलंदो मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो हबीब किबरिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा मुबारक मथे ता खणी फरमाए अल्लाह जो कुछ भी ॾिनी थो तकलीफ मां मुहम्मद के ॾिनी थो मां पिटण ना आयो आहियां मां बददुआऊं ॾियण ना आयो आहियां मां त खैर जो दुआऊं खणी आयो आहियां मुंहिंजा रब्बा हिननि खे हिदायत ॾे जे हिननि जी क़िस्मत में हिदायत कोन्हे पुटनि पोटनि खे हिदायत ॾी जाने मां मुहम्मद राज़ी थी वेंदुमि ॿुधा बगदादी जे इलाइक़े जे कोलाचिन जे ॻोठ जा मुसलमान खुदा जो कसम सा जे पाक मुहम्मद जी दुआ दी बरकत जे करे अज ताइफ ना है तो ताइफ शरीफ तो सजे मां दुआ करण आयो अल्लाह तो असा के मक्को मदीनो भी दिखारे ये जायूं भी दिखारे आमीन तो चो मदीने जे मीर जो मेराज तो बयान कयाव पर दिल तो घुरे थी मेराज जो बयान कया पर वरी जे साईं के ॾिसा तो एडो तकलीफ जे हूंदे साईं माज़ूर मानू अची बीमार अची कुर्सी ते वेठा हिन इनन के एतरो टाइम किए विहारिया जे मेरा जे मुस्तफा ते हला त कलाक त घट में घट लगंदो भली सीफे करोड़ सा हलाया पो भी टाइम लगंदो पर मां शॉर्ट कट करे खत्म तो क्या पर तवज्जो के मुसलमान हो पाक नबी जा परवानो मिठे मुहम्मद अरबी जा दीवानो मेराज वारी रात मुझो सोहणो हबीब तो फरमाए मुझो दिलबर नबी तो फरमाए इमामुल अंबिया रईसुल अंबिया ज़ीनतुल अंबिया सवा लख नबियन जो ताज नबी तो फरमाए पान फरमाए त मैं एक औरत के ॾिठम जेका मथे जे वारन सा मथे टंगियल हुई मलाइक जो दिमाग जो मिजालो कड़ी बाह त ठटकान पिया पान फरमाए त मां पुछा कि जिब्रील को जिब्रील केड़े डोह जी औरत के सजा मिली आ जिब्रील जो अल्लाह जा रसूल ए उहा औरत आ जेका मथे जा वार धारन माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर कंदी अज औरतन में बीमारी कानी मांखे लगे तो तवा जी घोटकी में इस्लामी कानून आ ये ना घर को निकरंदी ही बुरको पातला ही बाजार में वही बुरको मथी वाह शरीयत कानून नाफिज कराने में अमेरिका के भजाइण में जवान होया तो अफगानी पठान होया चो न सुभान अल्लाह मांखे एकड़े दोस्त बुधायो जे अफगानिस्तान जे अंदर एकड़ो हमरा औरत के साइकिल ते खे पे वने पुलिस वाले हथ दिनोस चेन ठहरो क्या बात है कि इसका तारुफ कराओ ये आपकी क्या लगती है हिते तो पुछणी कोनी समझो था कि न कोन
हुन वरी छा चुस हुन चुस इसका ससुर मेरे ससुर का बाप है। जी अभी पुलिस वालों सोचे सोचे जी भाई ये तो मुझे समझ में नहीं आ रहा है, बस मैं समझ गया तुम पठान बहुत जोर हो, जो अमेरिका भी आपको देखकर भाग गया। उन छाचो से हिन जो सहरो मुझे पीए जे सहरे जो पीआ छा इसका ससुर मेरे बाप के ससुर का भी बाप है। हाने तहां को मां पुछा तो क्या रिश्ते में छा थिया सजो डी मथो हणंदो भी खबर न पवंदी। समझी वेंदो तहां यो लिखत में वठंदो भाई तवज्जो क्यों साईं माशाअल्लाह ज़हीना बाकी मथो हणी हणी मां भी यकी कार में सोचींदो पियो चाले छा थींदो शुक्र थियो जो डसे वई इए न साईं। बहरहाल सस हुयस साईं तो बुधाए पर वो पठान पुलिस वारो भजी वियो। मां समझा थो अल्हम्दुलिल्लाह हिते भी आलमन जो हेड़ो डंडो हलियो न बगैर पर्दे जी औरत घोट की शाबर इन बगदादी रोड ते भी न चढ़ंदी। चो इंशाअल्लाह ये आलिम ही हिन कुरान जो कानून आणींदा आलमन जो साथ दींदासीं। अब दींदो न दींदो ॻाल्हायो तो सही न अहमकारिया वेठा आहिनि माण्हू जे मुल्लन सही मुल्क विञायो हो भोलो बेईमान जो मुल्क के तबाही के किनारे ते पहुंचाए वियो हो। शुक्र कयो जो आलमन हथ विधो जो वरी भी पाकिस्तान बचो पियो थी न तो नालो निशान खत्म करण आयो हो। मां दुआ करण आयो हाँ तो अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान की हिफाजत करे आमीन तो चओ न। तव्हांखे इस्लाम जो कानून खपे या न खपे? नबी साईं फरमाइन त मेराज वारी रात मां हीअं जो रस्ते सां वयुमि पाक नबी तो फरमाए हिकड़ा माण्हू मां ॾिठा जिन जा पेट कोठन जेॾा वॾा ऐं शीशे वांगुरु ज़ाहिर पिया थियनि अंदर नांग बलाऊं विछो पिया घुमनि। पाण करीमन फरमाए मां पुछा कि जिब्रील इन्हनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा? जिब्रील चयो साईं व्याजी थई। अॼु त व्याज खे तूं व्याज ई नथो समझे न जैसे कमीशन नालो ही मटाए हेडो न ही हथ फेराए खा पो जीअं भी कर पो घेरो कबर में त खबर पो पवे। नबी से फरमायो हिक लुक़मे हराम जे खाइण सां 40 ॾींहनि जी इबादत क़बूल न आहे पर व्याज खाइण वारो ॼण दू बदू रब सां जंग जो ऐलान तो करे। घट में घट गुनाह पंहिंजी सगी मां सां ॼण 70 भेरा बैतुल्लाह में ज़ना कई। असा कुछ भी नथा समझूं। हे फकीर अमानुल्लाह वेचारो मेहनत करे तहां जो खैर वठी तहां जे दरन ते अची जलसो तो कराए त आलिम अचन त हक बुधाइन कि न पंहिंजा सुरड़ा वाइज कयूं धुन वजायूं हलियो वञे न कुछ समझी वञ। अकलमंदानो नुक्ता काफी लौड़ नहीं दफ्तर दी बे अकलानो असर न कर दी हदीस नबी सरवर। अकलमंद जे लाइ नुक्तो ही काफी आ। चो इंशाअल्लाह व्याज न खाइबो वाणे वठंदो 10 हे ते 10 को भी टपी वियो समझो था न। नाले में मुसलमान रहा हूं बाकी हाल असांजा पूरा है। शन पराई का शय थे इन तारा फुटारे वेठो होंदो ये गिज हो जे साईं। मुसलमानों कुछ सियाणा थियो पराए माल खां भजो ऐं याद रखो मुसलमानों बेनमाजी भी न थियो। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए मेराज वारी रात में एक औरत ॾिठी जंहिंजो टंगू बधल बाहूं बधल पुठीअ सां हो। मां पुछा कि जिब्रील कहिड़े ॾोह जी सज़ा? जिब्रील चयो साईं औरत निमाज़ न पढ़ंदी ही पर निमाज़न ते ठठो लॻंदी। अॼु साम्हूं निमाज़ वई मर्दन में वही औरतन में वही नंठन में वही नौजवान में वही पौधन में वही हया शर्म भी वयो। याद रखो मुसलमानों मां अल्लाह जो कसम खणी चवा तो जसी ते हे कुरान धरती ते अथव रहा पिया हो वरना असा में एडा गुनाह हिन असा में एडा ऐब हिन खताओ हिन असा मिनट त परे पर सेकंड भी रहण जे काबिल ना। अब सही तो ॻाल्हायां या गलत तो ॻाल्हायां? जुबानी मुसलमान दिली मुसलमान ना आयूं। कलमो मुहम्मद ते पढ़ियो थई शरीयत नबी जी नथी वणे जे मुल्ला आया इस्लामी कानून कंदा ये मायूं चवन थिया होडे तीर ते ठप्पो हण जो हेडे मुल्ला अंदर वाड़ी
नबी जी न्याणी अम्मा फातिमा तु ज़हरा पर्दे वारी अम्मा जे चवे मुझी अम्मा मुझी भेण इन न्याणी सां गॾु जन्नत में वञा पोइ पर्दे में रही जिंदगी गुज़ार। उहा पाक मुहम्मद अरबी जी न्याणी सोने अली के सॾे फरमे थी अली फरमे जी फातिमा चे अली मेहरबानी कजाई मां दुनिया के छड़े वना तो मुझो जनाजो रात जो खण जाई अंधारी में खण जाई ओ अली जनाजे में धारिया मानू भी शरीक न थियन पंजा पंजा अजीज करीब जन चो फातिमा के जिंदगी में मुझे कहीं चादर ते नजर न पया मां चवा थी फातिमा दुनिया के छड़न वक्त भी मुझे खफन ते कहीं नजर न पवे ए मिठे मुहम्मद जी न्याणी तो अली जी रानी तो इमाम हसन हुसैन जी अम्मा है उन्हनि पर्दे में जिंदगी गुजारी। अज असांजी अमड़ी न्याणियुनि के पर्दो वणे ही कोन थो। मोबाइल जो ज़मानो अची वियो आहे छोकिरियूं ॾिसनि छोकिरा ॾिसनि तबाही अची वई आहे। अॻे दोस्त ॿुधाईंदा हुआ त इंटरनेट हूंदी हिक ॿिए खे माण्हू ॾिसंदो असां चयोसीं चरिया आहिनि इहो काॾों थींदो पर माशाअल्लाह हाणे त अलाए छा थी वियो आहे। रब सल रहम करे पर अहिड़ा बुज़ुर्ग हक़ वारा आलिम आहिनि जो इंशाअल्लाह मानू पटड़ियों को दीनदार न लहंदा न ते कोशिश था करन दीन वारा भी नहीं कमन में काहे पवन जो इंशाअल्लाह अल्लाह वारन जा हथ मजबूत कंदासे जमियत जे आलमन जा हथ मजबूत कंदासे गलत कानून पास करा न दींदासे हिनन गलत कानून पास कया हा जो मौलाना फजल रहमान मर्दे मुजाहिद मर्दे कलंदर हो जे मेहनत करे वे कानून हिनन जा खत्म कराए छडिया पो शायरा दुआ आलमन जो साथ दींदो जेके देओ उ हथ मथे खणी ऐलान कयो ढिला हथ न खणो न त कबर में भी मोचड़ा खाइंदो ए मजबूत थियो ए मौत बरहका कदे भी मौत इंदो कि न ता घोटकी वाला इजराइल को भजी विंदो अब गालायो तो से मौत इंदो या न इंदो पो इजराइल के बाहू बद जाई अज छड बस सुभाणे सुधरंदम दाढ़ी भी रखंदम फटको भी बदनम नमाजू भी पढ़ंदम हाने त आलमन जी गिला बगावत दीनदारन जे लाए शामो शा हकीकत में मां त चोंदो हां आलमन जो तवा ते एहसान आ जडे जाए है न मस्जिद वारे पेशमाम तुझे कन्न में आजान भी तकबीर भी इन दिनी है कुछ हया पजाए पर जडे दुनिया में छड़ी देन जनाजो भी हो पढ़ंदो निकाह भी नहीं पढ़ियो हुई वरी कावड़ से मुल्ला क्या करे सन ए हुकूमत हले सन अरे बाबा इंशाअल्लाह तो उनन के दई ते सो चरिया पठान अफगानी हुकूमत हलाइन था तो ते सुलझल आलिम चो तो सही पो शायरा दो हेल मेहनत कभी न था गलायो जान वरी इलेक्शन भी आई 2023 में थी ऐ तैयार हो जाओ सबके आजमायो थो सबके आजमायो थो एक दफो आलमन के भी आजमायो एक दफो कुरान वारन के भी आजमायो ए बिया तोखे न मिलंदई होते होते रड़ी रड़ी मरी वेंदे हे के कौंसल था चन कौंसलर ही न था मिलन मानू परेशान हैं चैसा वारो कौंसलर साहब सही आहे कोन मिले ही नथो असा जी नाली जो मसलो आ रोड जो मसलो आ पानी जो मसलो आ शहरन में अजाब बनजी वियो आ ये नथा मिलन पर इंशाअल्लाह ऐ बुजुर्गन आलमन के जेकॾे इंशाअल्लाह खटराइंदो न ये बी जाए ते न त मस्जिद में त मिलंदई नारे तकबीर अरे ठप्पा हलंदासे सब चओ न किताब ते हणंदासे चओ त सही न जो इंशाअल्लाह हेल वोट किताब जो न तीर जो न मीर जो न पीर जो न सरदार जो न भोतार जो तो वोट सोने किताब जो आजमाए ते ॾिसो चे मुल्ला छा कंदा ॾिनो छा है ता मौलविन के कुछ दियो तो सही न वजारतुन ते वडन ते उहे वेठा हन आलिम छा करन जो इंशाअल्लाह असा मेहनत करे कोशिश कंदा से इन धरती ते असा जो आइंदा जकने मुल्क पाकिस्तान जो वजीर आजम थे तो मौलाना फजल रहमान अब छा था चो थे या न थे इंशाअल्लाह मां सबनी जी इंशाअल्लाह बुधण तो चाहा इंशाअल्लाह मां दुआ करण आयो हां तो अल्लाह मदीने मुनव्वर जी भी जियारत कराए दिल त घणो कुछ घुरे थी बस मकसद यो आ तवा जी जियारत थी ए काफी साल मां हिन जलसे में ना आयो एकड़े साल ना आयम त हे विचारो मुखो कावड़ जी वियो हिन साल मुखे मजबूर कयई मां चयो यार मुखे दावत भी ना है तकड़ छो थो करे जैसे बस अचणो आ गुल हसन रात जो ख्वाब में तोखे ॾिठो मां चयो पोइ मां वॾो खुश नसीब आ
समझो था कि न बहरहाल अल्हम्दुलिल्लाह मां हुन ख्वाब जी तहबीर बणजी आयो हां ऐं तव्हां जी ज़ियारत भी कई थम मां दुआ थो कयां जे दुनिया में गॾु आहियूं रब जन्नत में भी गॾु करे आहे इरादो या न ॻाल्हायो त यार कि न छड़ो हिते ही पिया फिरंदा व तो बगदादी पीर आदलपुर घुमो जन्नत न हुजो शायरा तो जन्नत में भी मिलूं या न मिलूं इंशाअल्लाह नेकन सालन सा मोहब्बत कयो कुरान वारन सा मोहब्बत कयो हक जे आलमन जी सुञाण कयो मुसलमानो कलमे वारो मेराज वारी रात मुझे मिठे मोहम्मद अरबी के अर्श वारे रब तोहफे में नमाज नी एक नमाज न ब नमाजू न 50 नमाजू दई रवानो जो के त मुझो सोहणो हबीब दिलबर नबी डाडो खुश थियो तो हुजूर के इबादत सा डाडो प्यार हो शहे आसमान ते हजरत मूसा कलीम बीठो हो एलाज मिनथू करे सोहणे नबी के ते तो सोना इनन के मां आजमायो तो अग में आयो आ वडा जिद्दीन डाडा दुखिया हिन ए 50 नमाजू को न पढ़ंदई कुछ रब को रियात कराए अल्लाह फरमाए तो मुजा दिलबर नबी मुजा सोना हबीब तू तो मुजो प्यारो नबी आ तो जे करे कायनात पैदा कई थम अल्लाह जो महबूब नबी रब जी बारगाह जदी में जड़े अर्ज तो करे तरफ तो फरमाए मुजा सोना नबी हाने तो मोहम्मद करीम जे करे रियात तो क्यान हाने 50 मो 5 नमाजू तो जान पर वक्फे वक्फे ते 5 जी रियात थींदी वई आखिर में 5 दई फरमाए मुजा सोना नबी मुजा दिलबर नबी तो सवायदो तो क्या जो तो मोहम्मद करीम जो उम्मती कलमे पढ़ण वारो 5 वक्त पाबंदी सा नमाज पढ़े तो सवाब 50 जो ॾियां अरे जैको जो पुछा कर चे साईं नमाज ते में को औंदी कोनी बाकी मानिया सत देवे सदी खादी याद रखो मुसलमानों बेनमाजी थी कब्र में न घिरजो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौरो जमानो हुजूर संजी खिदमत में एकड़ो मानू झंग में आयो बारहाड़ी में आयो मदीने जे बारो एकड़ो कोठ होयो साईं जी खिदमत में अची अर्ज करे तो मुजा सोना नबी मुजा दिलबर नबी असा जी फौतगी थी वई आ असा जो मानू मरियो आहे मुजा साईं असा के को पंजो तालिब पंजो शागिर्द दियो तो सही जनाजे ला हले मुजे सोने नबी दिलबर नबी जे शागिर्दन तो मा सदके वना मुजेड़ो उस्ताद हुंदो तो शागिर्द भी एड़ा हुंदा मदीने जे मीर जे शागिर्दन जे नालन तू सदके वना पान करीमन फरमाए अबू बकर फरमाए जी मुजा दिलबर नबी फरमाए जल्दी कर देर न कर इन नौजवान सा गड़जी वन हिन जो जनाजो पढ़ाया अबू बकर सिद्दीक साईं हलियो जनाजे ला जडे उते पहुता किताबन में अचे तो जनाजे जो सिफू बदजी वयूं सिद्दीक फरमाए तो मां अगो बीठम ये दिसां त खफन मो चुरपुर शुरू थी वई मां दिठम त हे मैयत मर मोवल ना है त जियरो खणी आया है पोते तके उन्हनि के चई यारो हे त जियरो आ मरी न वियो आ चेसि मरी वियो आ सही तड़ो करायो से कोन चुरियो सही खफन पारायो से खटोले ते खणी आयाऊं सही जियरो हुजिया तो हली अचे हा कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक जे नाले ता अबू बकर से फरमाए थोड़ो चेहरे तो कपड़ो त परे कयोस ये चेहरे तो कपड़ो जो हटायूं अल्लाहु अकबर कबीरा हिया जो सन अजदहा कारियर नांगा जो मुंढिया में वकोड़े पियो तस ये डंग उनिया जे मथो निरड़ते हिए इशारे से तैयार कई वेठो आ अबू बकर फरमाए तो मा तकम खबर तड़ी पई मैयत जे निरड़ते डंग है सजो मैयत ही हरकत में अची वियो मैयत जो रंग मटजी वियो रोई तो नबी संजी खिदमत में आयो सोना हेवा तो दिसी आयो आ ओ त रहमतुल आलमीन नबी ओ सोनन जो सरदार हो जे नबी जे सदके रब कायनात उठाई वो मुजो दिलबर नबी पान आया पान करीम मथो नांग जे मथो बीठा उन इंसान जे मथो बीठा नांग के चवन था ओ नांग जुल्म छो तो करे ज्यादती छो तो करे ए मुझे उम्मती के छो तो डंगे नांग बिठे मोहम्मद अरबी संग लायो जैसे मां जुल्म न तो क्या ज्यादती न तो क्या मां पान ना आयो आ मुखे रब जो हुक्म थियो आ जसी ते दुनिया में मां डंगी दो रहंदो मां कब्र में घरंदो 70,000 नांग इन जे इस्तकबाल में रब विहारिया है साईं केड़ो डो कयो थई हुजूर सा नांगन गालायो पत्थरन गालायो जीतन गालायो सोने नबी फरमाए केड़ो गुनाह क्यों थई जैसे नमाज में सुस्ती कंदो हो पढ़ंदो हो पर सुस्त हो असा पढ़ो ही कोन था एडो कुरान तो चवई फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून फरमाए वैल उनन मान जो लाज के नमाज पढ़न था पर सुस्ती करे था पढ़न आलिम वेठा है न पूछो वैल तमाम गंदे में गंदी वादिया रब दुश्मन के भी न मोकले उनमें टोटी नींदा नमाज त जेके पढ़न था हा से पढ़े थियो आजान मुल्ला हुन देती है वेती हूं किए गुलसन जाई ख्वाब में दिठई या जायो हयो थ
तवज्जो क्यों, बस तवज्जो क्यों। मदीने जे मीर जा दीवानो, पाक नबी जा परवानो, मिठे मुहम्मद ते कलमे पढ़ण वारो, मुझे सोने हबीब दिलबर नबी फरमायो नमाज में सुस्ती न कजो, आजान मिले तो नमाज में सुस्ती न कयो, तो आजान ॾियण वारो पंहिंजे अब्बे जो सॾु नथो ॾे, ॾाॾे जो सॾु नथो ॾे, उन ॾाढे रब जो सॾु थो ॾे जेको सभ खां वॾे में वॾो अथव। अज मेरा जे मुस्तफ़ा जे हिन जलसे मां यादि करे वञो त निमाज़ छॾणी कोन्हे, जो बेनिमाज़ी न थींदासीं, निमाज़ी थींदासीं, 5 वक़्त चो रब जे दर ते झुकण वारा थींदासीं। काई ख़बर कान्हे का अलाए कहिड़े हाल में मौत ईंदो, पोइ ऐलान थींदो फिलाणो मरी वियो, अबा ख़ैर त हो, ठीक हो, सुबुह त मिलियो ते रस्ते में एक्सीडेंट थी वियो। खोड़ वाक़िया ॾिठासीं। हिकिड़ो असांजो दोस्त हो, शिकायल हो, औलाद जो न्याणू त हुयसि पर पुट न हुयसि। कोलाची साहिब जलसे में अचण वारो, सिकंदे सिकंदे उनखे पुटड़ो ॼायो, पर मां तव्हां खां पुछां थो क्या केॾी न ख़ुशी हूंदसि। पुट ॼायो, 16 सालनि में पहुतो, चे हिन जी मां शादी बि करायां, केॾी ख़ुशी आहे। वॾा माण्हू कार्ड छपराईंदा आहिनि, असां ग़रीब ईअं दावत ॾेई ईंदा आहियूं, मिसकीननि खे दावत, ग़रीबनि खे सभिनी खे ॾींदा आहियूं, हो वरी अमीरनि खे कार्ड, ग़रीबनि खे बि कार्ड ॾेई आया। छोकिरे चयो बाबा ॻाल्हि ॿुध, कुझु मुंहिंजा बि दोस्त आहिनि, कुझु कार्ड मूंखे ॾे त मां पाण ॾेई अचां। छोकिरो वियो, अल्लाह ॼाणे थो, अञा घर न मोटो, अबो इंतज़ार में आहे, शादीअ में 2 ॾींहं पिया आहिनि, एक्सीडेंट थी वियो, जनाज़ो घर पहुतो। दुनिया में मामा थो कराए, मस्ती थो कराए, तकबर थो कराए, खुदा जो नालो थई, उन ॾाढे रब जो सॾ जे माटी आहे उन जे दर ते। खुदा जा अज़ाब बि ॾिठासीं, पर पोइ बि असां न सुधरियासीं। हिन 2022 गुजरल में केॾो अज़ाब आयो हो, बरसातनि जो अज़ाब आयो, घर माण्हुनि जा विया, बनियूं माण्हुनि जूं वयूं, दरपदर थी विया। तव्हां त हिते वेठा हो, बचा हो, थोरो ही जेकमबाद क्रॉस करे बलोचिस्तान ॾे वञो। मां अल्लाह जे क़ुरान जे अॻियां वेठो आहियां, काफ़ी मर्तबा वञणु थियो आहे, जो अञा बि उन्हनि जे घरनि में 8-9 फुटनि ते पाणी बीठो आहे, पाण रोडनि ते दरपदर पिया आहिनि। पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, दरपदर छो थिया आहिनि, ख़ुदा जो अज़ाब छो आयो, जो अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी थी। ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, जो अञा बि उतां जे दोस्तनि मूंखे उतां जे आलमनि सगुरनि ॿुधायो जे अहिड़ा निभागा आहिनि साईं, ॿियूं निमाज़ूं त परे, पर जुमे जी निमाज़ बि नथा पढ़नि। इन्हनि तंबुनि में, पालनि में अंदरि वेही, मर्द ऐं मायूं वेही ताश जा पता था खेॾनि। ख़ुदा जो अज़ाब न अचे, आज़ान मिले, मस्जिद ॾे न अचे, क़ुरान न ॿुधे, वाइज़ थिए, जलसो थिए, क़ुरान न ॿुधे। बाक़ी अल्लाह रहम करे जे रंडी जो प्रोग्राम हुजे हा, अहिड़ा 4 प्लाट ॿिया बि लॻनि हा। फ़क़ीर अमानुल्लाह वीचारे महिनत करे अछड़ी ॾाड़ी सां जलसो रखाए तव्हांखे गॾु कंदो आहे, 12 महीने जलसो कंदो आहे। ऐं तव्हांखे मां अर्ज़ु कयां थो, हिन सां ताउन बि कंदा कयो, हिन जी ख़िदमत बि कंदा कयो, त हमेशह इहे जलसा थींदा रहनि। हे क़ुरान जूं रौनकुनि सां ख़ुदा जो कसम तव्हांजा घर आबाद थींदा, झुगा आबाद थींदा, मुसीबतूं ख़तम थी वेंदियूं। जिते क़ुरान पढ़ंदो आहे, पढ़बो आहे, रब जी रहमत मींहं वांगुरु वसी। पोइ छा इरादो आहे, अहिड़नि क़ुरान जे जलसनि में असांजी दौलत ऐं माल ख़र्च थिए या न थिए। अब ॻाल्हायो, झेड़नि में माण्हुनि जी मिल्कियतूं खपनि थियूं, ज़िनाहुनि में ख़र्च थियनि थी, बदमाशनि में, नशनि में, शराबनि में। खुश नसीब उहे माण्हू जिन जो दीन जी राह में ख़र्च थो थिए। मां दिली दुआ करण आयो हाँ, अल्लाह तबारक व तआला तव्हांजे ज़र्रे ज़र्रे खे क़बूल करे। जेके दुनिया में विया आहिनि, अल्लाह उन्हनि जी मग़फ़िरत करे, अल्लाह ॿिन्ही जहाननि जी कामयाबी नसीब अता फरमाए। असांजा साईं मुर्शिदुल मुवहिदीन साईं स्टेट ते मौजूदु आहिनि। घणो मां साईं जे अॻियां ॻाल्हाइण मुनासिब नथो सम्झां, ऐं इन्हनि जी ज़ियारत ई बस आहे, छो त अल्लाह वारनि जी ज़ियारत ई वॾो सवाबु आहे। तॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट छा थो चए, चए थो हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाण। सुभान अल्लाह, ढरिया ख़त्म थो कयां। हल तो उन्हनि सां हल जेके हली ॼाणनि, उन्हनि सां न हल मत हली हाल विञाइनि। चए थो वेह त उन्हनि सां वेहो जेके वेही ॼाणनि, उन्हनि सां न वेहो मत वेही वक़्तु विञाइनि। चए थो ओर त उन्हनि सां ओर जेके ओरे ॼाणनि, उन्हनि सां न ओर मत ओरींदे ओरे रहिजी वञे। चए थो कख सड़े पन सड़े, सड़े साओ गाह जिन रिझायो अल्लाह तो न चेतिन खे। साईं लिखियो आहे मरू हाफ़िज़ महमूद कोलाची, हिदायतुल्लाह कोलाची, गुल मोहम्मद कोलाची,
जिता खान कोलाची, मेहर खान कोलाची, हाजी मोहम्मद हाशिम साहब कोलाची, अल्लाह उन जी मग़फ़िरत फरमाए। छो तो दुआ साईं घुराईंदा, मां इन्हनि जा नाला वरिता अथमि, इन्ही जे करे मां सभिनी जे लाइ दुआ थो घुरां जिन जा नाला साईं खे नबी आया आहिनि, अल्लाह उन्हनि जी बि मग़फ़िरत करे। ही जलसा यकीनन हे क़ीमती जलसा आहिनि। इन्हनि जलसनि में जेके पंध करे था अचो न, विख विख ते ख़ुदा जो कसम तव्हां जूं नेकियूं थियूं लिखजनि, दर्जा बुलंद था थियनि। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न, घड़ियुनि जे सदके रब मन बख़्शे असांखे जन्नत में आला मक़ाम नसीब अता फरमाए। मां जेको चयुमि रब मुंहिंजो चवणु मंज़ूर और मक़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।